अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खणी नैण खुमार मां झांकियाऊं नाज़ नज़र। सूरज शाखों झकियूं कुमाणों कमर। तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर। झको थियो जोहर जानिब जे जमाल सिं। ऑडियो ब्रॉडकास्टर मोहम्मद अज़हर लाशारी जे टेक्निकल सहूलतुनि ऐं सोशल मीडिया जे फेसबुक तां मां आहियां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मुंहिंजे सोशल मीडिया जा सभई सॼणो साथियो सभिनी खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सलाम सां गॾु हक़ मौजूद जिए लतीफ़ जी ॿोली। अवां सां अॼु लोक अदब जे लातिन लोक अदब कचहरी में ॿियो भेरो गॾु आहियां। मूंखे उमेदु आहे तव्हां सॼण मूंसां गॾु हूंदव ऐं मूंसां गॾु हुजण जो अहसासु ॾियारींदव। उन सां गॾोगॾु जेके चंद ॻाल्हियूं मुहबत भरियूं लोक अदब जे लातिन जे सिलसिले में अवां जे आॾो अर्ज़ु रखबियूं ज़रूरु हीअं सां हंडाईंदव ऐं मुंहिंजी रहनुमाई कंदव। सॼणो सिंध वासियो ॾेह ऐं परॾेह में रहंदड़ मुंहिंजा ॿोलीअ जा पारखुओ ॿहराड़ियुनि में रही करे लोक अदब जा बेमिसाल ऐं बेशुमार ख़ज़ाना सीननि में सांडींदड़नि जी सुञाणप सुघड़ तौरु थींदी आहे। सुघड़ माना सुठो, सुहिणो या सलीक़ेमंद, जंहिंजी ॾात ऐं ॾाहप जा गोहर निराला ऐं नवां हुजनि, जंहिंजे अखरनि जो उचार निज ऐं लफ़्ज़नि जो घाड़ेटो वज़नदार तोड़े ख़ुशि असलूबी वारो हुजे। नमन नुक़्तनि जे पलटार जे बानी खे सुघड़ सॾिबो आहे। सुघड़ लफ़्ज़ खे मुख़्तलिफ़ मानाउनि में बयानु कयो वियो आहे। सिंध जे तमामु वॾे ॾाहे डॉक्टर अब्दुल करीम संदीले मूजिबि सुघड़ संस्कृत जे सुघट मां वरितलु आहे, यानी सेबतो, ऐं ॿी माना आहे सुघड़, सौ घड़ करण वारो, माना सवें क़िस्मनि जी घड़त करण वारो। सुघड़ाइब जे फ़न खे परखण मां पतो पवे थो त वाक़ई बि उन वटि सवें घड़ूं, जोड़ूं, तख़लीक़ूं आहिनि। लोक अदब जे रंग तिरोलियूं या टिगुणा गुरुचेलो चवणु हुनुर जा। अवामी राय मूजिबि सुघड़ खे सोए घड़ करण वारो बि चयो वियो आहे। सोए चूंडे घड़ करण वारो माना ठाहिण वारो, जंहिंजी माना चूंडे ठाहींदड़ थिए थो। त सुघड़नि जूं गुज़ारतूं हुजनि या ॾोर जा बैत, उन में गुज़ारतुनि जा बंद या पावा तोड़े ॾोर बैतनि में ॻुझनि लिकियल लफ़्ज़नि जा अंबार विॾात धणियुनि पारां हिकु हिकु लफ़्ज़ करे चूंडिया वेंदा आहिनि। साॻीअ रीत सिंगार शाइरीअ ते ॾहस वारनि बैतनि में पिणु सोइण खां कमु वरितो वेंदो आहे। सॼणो, मूंखे उमेदु आहे तव्हां मुंहिंजे हिन मुहबत भरे मेड़ाके में कुर्ब भरी कोठ में लोक अदब जे लातिन में गॾु हूंदा। हिन पल अव्हां खे वठी था हलूं लोक अदब जे लातिन सां गॾु लोक रंग ॾांहुं। ऐं जॾहिं असां लोक रंग ॾांहुं हलंदा आहियूं त असांखे सिंध जा तमामु वॾा कलाकार जिन जो अमर आवाज़ हिन पल ॿुधण सां रूह खे राहत, दिलि खे सुकून मिलंदो आहे। त पंहिंजी लोक अदब कचहरी में अवां गॾु हूंदा। अचो त हाणे सिंध जे तमामु नाले वारे कलाकार उस्ताद मोहम्मद यूसुफ जो सुहिणो आवाज़ु ॿुधूं।
बोती फेर न बाहू बाहू तस्बी बोती फेर न बाहू इस तस्बी दा की पढ़ना। वाह। तस्बी बोती फेर न बाहू इस तस्बी दा की पढ़ना। जेड़ा अपने नाल हिसाब न करे ओदे नाल हिसाब की करना। तस्बी पढ़ के मकारा वाली ते दाढ़ी की तई चिट्टी। माल परावा इवें खाधरी जिवें तरकारी लगदी मिठी। ना तू विच मसी ते वड़िया ना कबर वंधारी मिठी। बुलिया ओ वेले खबर पोसी जदम ते आसई मिटी। नमाज पढ़ने कम जनाना ते रोजा सरफा रोटी। मक्के मदीने ओ जावन जेड़े कमकार ते टोटी। वलवल कलमा ओ पढ़न नियत जिना दी खोटी। बुलिया जे रब नू मिलन जावी ते खोल अंदर दी कोठी। रुगो काबे अगियां जे सखणा सिर झुकन। रुगो काबे अगियां जे सखणा सिर झुकन। हली अहराम उजरा पीना खणी बदजन। नियत नेक न आहे ऐं नमाज़ूं पढ़जन। जुमजे जाठ रसूल जी रोज़ा रखजन। तब मौला ऐं महबूब बई दाइम दिलू ॾिसन। कल्ब जॾहिं कल्ब थे तॾहिं दोहरा दान मिलन। भली हज हज़ार कजन तब दर्जा आहिनि दिल में ते। वाह उस्ताद मोहम्मद यूसुफ वाह। अंत बहर दी कल नकोली रंगी रंग बनाया। अंत बहर दी कल नकोली रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया। अल्लाह आदमी बन आया मौला आदमी बन आया वे। अंत बहर दी कल नकोली रंगी रंग बनाया। अंत बहर दी कल नकोली रंगी रंग बनाया। दिल कर जाए सोनिया सारी उम्र तन कोल बिठा कर तक दरमा। सारा जिस्म मेरा अख हो जावे मोहताज न मैं इस अख दरमा। काबुल काबुल कुतवा तन के आदम किसदा जाया। असा आदम तनु अके हुआ से असा आदम तनु अके हुआ से आदम सादा जाया। अंत बहर दी कल में कोई रंगी रंग बनाया। अंत बहर दी कल में कोई रंगी रंग बनाया। धर्म की लोड़
दर्शन यार जलोढ़ा काफर कौफर हर को आखे तब दामन मूल न छोड़ा आखे गुलाम फरीद ओदी ओ जाने सन अपनी तोड़ दिखान ऐन तबर का मीत चादर कुछ घूंघट पाया अली रज़ा है नाम हमारा अली रज़ा है नाम हमारा उल्ला नाम धराया अंत बहरती कल न कोई रंग बनाया अंत बहरती कल न कोई रंग बनाया रंगी बनाया रंगी बनाया अल्लाह आदमी बनाया रे अंत बहरती कल न कोई रंग बनाया अंत बहरती कल न कोई रंग बनाया। वाह, उस्ताद मोहम्मद यूसुफ जो तमामु सुहिणो अमर आवाज़ अवां जे समाअतुनि जे नज़र कयोसीं। यकीनन मूंखे उमेद आहे तव्हां सॼण दोस्त साथी मूंसां गॾु आहियो ऐं गॾु हुजण जो अहसासु ॾियारियो पिया। हीअ असांजी लोक अदब कचहरी जेका मुख़्तलिफ़ रुख़नि खां हूंदी। असां जॾहिं कचहरीअ जो ज़िक्र कयूं था त माज़ीअ जे तरफ़ वञिणो पवे थो। अञा जॾहिं सिंध अंदरि कुड़म के कम लाइ मशीनूं ईजाद न थियूं हुयूं ऐं नई वरी सिनेमा कल्चर जो उरूज या केबल तोड़े डिश एंटीना पहुती हुई। बस खिलाई रफ़्तार ज़रिए रेडियो ई मुल्की सूरत हाल जे वाह सवाह जो ज़रियो हो। तॾहिं अञा ताईं इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन जो आज़ार न हो त उन वक़्तु ॻोठनि में रहंदड़ आम लोकनि लाइ कचहरी विंदुर ऐं ॼाण जो मुख्य वसीलो हो। संजो पलाणे हर को कुड़मी कासबी कमकार खां वांदो थी राति जी मानीअ जो ओनो लाहे अची कंहिं ओताक में कठा थींदा हुआ जंहिंमें हिकिड़ा हूंदा हुआ ॿुधाइण जा मलूक त ॿिया वरी सुणण जा सालिक। विच में रखियल चिलमया हुको बि छिकींदा ऐं कचहरीअ में पंहिंजे पंहिंजे नमूने जी सूखड़ी बि ॿुधाईंदा। जीअं जीअं कचहरी पई मचंदी हुई तीअं तीअं पिया बाग बहार थींदा हुआ। मन ई तन खे मलूक गुफ़्तनि ऐं सुहिणनि सुखननि तोड़े सचनि ॿोलनि सां पिया ताज़ो ऐं तवानो कंदा हुआ ऐं एतिरो त महव थी वेंदा हुआ जो सॼे ॾींहं जी थकावट जो अहसासु बि खेनि न हूंदो हो। उन कचहरीअ में बेअदबी माहौल सां गॾु खिल भोग ऐं राग रंग बि थींदो हो। उन कचहरीअ में वॾा चाहे नंढा, ॿार चाहे ॿुढा, आलिम तोड़े अणपढ़ियल, बिल्कुलु सभई हिक ई सलीक़े सां बाअदब रहंदा हुआ। कचहरीअ में पंहिंजाइप ऐं भाइपीअ वारो माहौल हूंदो हो। ग़ैर दस्तूरी तौरु कुझु बि ॿुधाए सघिबो हो। कचहरीअ में हुनुर फ़न जे इज़हार जी आम इजाज़त हूंदी हुई। कचहरी जी फ़िज़ा ऐं माहौल एतिरो त वणंदड़ हूंदो हो जो घणनि ॾींहंनि ताईं उन जी यादि ताज़ी हूंदी हुई। शरीक सुरीला ऐं सेबता सुघड़ पंहिंजनि लोक अदब जे लातिन ज़रिए पंहिंजो लोक सकाफ़ती वरसो क़ाइमु ऐं दाइम रखंदा पिया आया। त दोस्तो, यकीनन अव्हां मुंहिंजी हिन लोक अदब कचहरी में गॾु हुजण जो अहसासु ॾियारे रहिया आहियो। मां थोराइतो आहियां मोहतरम साईं फ़क़ीर मोहम्मद लाशरी जो जेके असांजे हिन लोक अदब कचहरी में गॾु हूंदे वाह जो दाद ॾियनि था। साईं मुंहिंजा तव्हांजी वॾी महिरबानी। उन सां गॾोगॾु मां थोराइतो आहियां मुंहिंजे मोहसिन दोस्त तमामु नाले वारे लेखक मोहतरम मंज़ूर सीताई जो जंहिं हिन प्रोग्राम खे पसंदि कंदे लाइक ॾेई करे दाद ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु मां थोराइतो आहियां पंहिंजे मोहसिन दोस्त प्यारे सहाफ़ी
नामवर लेखक मोहतरम हाकिम चांडिया जो, जंहिं असांजी हिन लोक अदब कचहरी में गॾु गॾु हुजण जो अहसासु ॾियारियो। वफ़ा अली सोलंगी ऐं कोटड़ी जो तमामु बहितरीन सीनियर सहाफ़ी मोहतरम इस्माइल बारी जो असांजी हिन लोक अदब कचहरी में गॾु गॾु हुजण जो अहसासु ॾियारे रहियो आहे। मां थोराईतो आहियां पंहिंजे मोहसिन भाउ मोहतरम ग़ुलाम अब्बास हसनैनी जो, जेके असांखे हैदराबाद मां हिन लोक अदब कचहरी खे ॿुधी करे शामिलु हुजण जो अहसासु ॾियारनि पिया। आज़ाद यामीन जो पिणु थोराईतो आहियां, जंहिं मुंहिंजी हिन लोक अदब कचहरी खे पसंदि कयो आहे। मोहन जे दड़े तालके ॾोकरी ज़िले लाड़काणे खां असांजो मोहतरम दोस्त नज़ीर सारियो हिन कचहरी में गॾु गॾु आहे। उन जूं महिरबानियूं। सिंध जे तमामु नाले वारी शख़्सियत, सिंध जे सदा हयात आशिक़ रसूल शाइर मोहतरम हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जा फ़र्ज़ंद, तमामु नाले वारा सनाख़ा ऐं शाइर मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठो महेसर असां सां हिन लोक अदब कचहरी में गॾु गॾु आहिनि। उन्हनि जा थोरा। पावर हाउस खां असांजो दोस्त मोहतरम इम्तियाज़ गुरगेज़ असांखे ॿुधे पियो, लोक अदब कचहरी खे पसंदि करे रहियो आहे। कराची खां असां सां गॾु गॾु आहे मोहतरम रईस मोहसिन ख़ान लाशारी, जेके असांजी हिन कचहरी खे पसंदि कनि पिया। रईस मोहसिन ख़ान वाह वाह चई करे हिन कचहरी जो दाद ॾिनो आहे ऐं गॾु गॾु हुजण जो अहसासु ॾियारियो आहे। यकीनन दोस्त असांजो मोहतरम अली मुराद चांडियो असां सां गॾु आहे ऐं हिन दोस्त लिखियो आहे त तव्हांजी कचहरी त वाह वाह, पर अॼु फौज़िया सुमरो जी 16वीं वरसी आहे। उनखे भेटा ॾियण लाइ को कलाम हलाइजो। यकीनन उनखे भेटा कंहिं ॿिए लोक रागी जे अमर आवाज़ सां ज़रूरु ॾींदासीं, छो त फौज़िया सुमरो असांजे लोक गीतनि जे हवाले सां तमामु वॾो हिकु किरदारु अदा कयो हो। ॼाम सिंधी असांजी हिन कचहरी में असां सां गॾु आहे ऐं असांजे हिन प्रोग्राम में शामिलु आहे। सागर जान जा थोराइता आहियूं, जंहिं असांजी हिन कचहरी खे पसंदि कयो आहे। मीर हसन मीर मलिक असां सां हिन कचहरी में गॾु गॾु आहे ऐं असांजो मोहतरम दोस्त रुस्तम अली लोक अदब जो चाहींदड़ असां सां गॾु आहे ऐं उन फरमाइश कई आहे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो शेर। जी मुंहिंजा सुहिणा, ही लोक अदब कचहरी आहे ऐं उन लोक अदब कचहरी में सिंध जे महान सुगड़नि जो शहर न हूंदो त उहा कचहरी बुसी हूंदी। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी फरमायो आहे त तूं सॼण, तूं सुहिणो, तूं बरहक, तूं बाला, जे खणी नेण खुमार मां नाज़िक निराला, त मारी मुहब मलूक चवे अदना छा आला, भल ॿिया खणनि भाला, तुंहिंजे अखियुनि कुठो आम खे। मोहतरम रुस्तम अली खां पोइ असां सां हिन कचहरी में सागर जान असांजो जामशर जो तमामु नाले वारो सियासी समाजी इल्मी अदबी दोस्त गॾु आहे। हू दोस्त लिखे थो, तव्हां हिकु तारीख़ आहियो, लोक अदब लाइ अव्हां जूं वॾियूं कावशूं ऐं कोशिशूं आहिनि। असां बि सदाईं अव्हां सां गॾु आहियूं। सागर जान, अव्हांजी महिरबानी, लख लाइक, वॾा वड़, वॾा कुर्ब। दोस्तो, असां जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि कयूं था, लोक कचहरी जी ॻाल्हि कयूं था, ॾिठो वञे त वक़्त जे वहकिरे निज सिंधी ॿोलीअ जी चीर फाड़ शुरू करे छॾी आहे, जंहिं सबबु असां खां असांजी बरजस्ती ॿोलीअ जा असुली लफ़्ज़ मनसूख़ ऐं मतरूक थींदा पिया वञनि, जंहिंखे ॾिसी हां छिॼी रहियो आहे। उहो बि को वक़्तु हो जो असांजा कुड़मी कासबी नार ऐं हुरला हलाए ॾांदनि जा हर काहे पोख पोखींदा हुआ ऐं निसरी निर्वार थियण ते खांभाणीअ जा पेहे मथां वेही ठकाव कढी झार हकलींदा हुआ। पर जॾहिं खां मशीनी दौरु अची सेड़ियो आहे, तॾहिं खां अबाणी किर्त में कतब ईंदड़ हज़ार ऐं निज लफ़्ज़ विछोड़े जे विलाप में अची मोकिलाईंदा पिया वञनि।
जंहिं सबबु असांजी अवामी ॿोली ग़ैर मुरवज गुफ़्तनि जे वर चढ़ी रही आहे ऐं क़दीम काराइता तुज़ अखर जुमिलनि मां निकिरंदा पिया वञनि। परॾेही ॿोलियुनि जी वालार सबबु असांजी उसरंदड़ उरूजमंद ॿोलीअ खे निपूड़े घूघाटियो पियो वञे। पर असेंबलियुनि में पहतल असांजा मेंबर साहिबान सणबे गिरह जी लालच सबबु बिड़क बि ॿाहिरि नथा कढनि। असां वटां क़दीम रस्म ऐं रवाज वारा पुराणा सोण साठ बि गुज़ारत जो रूप धारींदा पिया वञनि। असेंबली मेंबरनि समेत अॼु जे उस्तादनि तोड़े जदीद अदब जे जाखोड़ींदड़ अदीबनि जे नौजवान औलाद साम्हूं जॾहिं पुराणी तहज़ीब या सकाफ़त जी का ॻाल्हि छिड़े थी त इहो उन जी असली हक़ीक़त खां वाक़ुफ़ु न हुजण करे उन जे ज़रे ज़रे बाबति पुछाणो करे थो। जीअं कंहिं बिना सुर जे ॾिनल गुज़ारत खे ॻोल्हण लाइ सेबता सुघड़ उन गुज़ारत जा बंद ऐं पावा ॻोल्हींदा आहिनि, तीअं ई नौजवान बि फ़िलहाल उन कश्मकश में गुम थी थो वञे। नए नस्ल जा नौजवान वीचारा त उन्हनि स्कूलनि ऐं कॉलेजनि अंदरि पढ़िया ऐं कढ़िया आहिनि, जिन में सिंधी ॿोलीअ जो एर न भेर नाले काण ॿ टे अंधा मंडा अजाया सजाया किताबड़ा पढ़ी आई भला सम्झी कमु टपायो। असुल ॿोली सिखण जा उहे तरीक़ा, उहे लफ़्ज़, उहे मानाऊं, उचार ऐं अणांगा अखर त सम्झाई कोन। पोइ मादरी ॿोली छॾे, जीजल जी ॿोली छॾे, ॿी ॿोलीअ जा पढ़ंदड़ त इहो बि न सम्झंदा त रब ऐं चिब में कहिड़ो फ़र्क़ु आहे। त दोस्तो, यकीनन अव्हां असां सां गॾु हुजण जो अहसासु असांखे ॾियारियो पिया ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां मुंहिंजी हिन लोक अदब कचहरी में पंहिंजी रहनुमाई कंदो। हीअ असांजी लोक अदब कचहरी जो अॼु ॿियो प्रोग्राम आहे, जंहिं प्रोग्राम में मूंसां ब्रॉडकास्टर सहूलतुनि में मोहम्मद अज़हर लाशारी गॾु आहे ऐं सोशल मीडिया जे फेसबुक तां अव्हां सां ही लोक अदब कचहरी करे रहिया आहियूं। असांजो दोस्त सागर जान चवे थो त बाबा साईं अव्हांखे ॿुधे पियो। ग़ुलाम सरवर नाथ ख़ान, बाबा साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजी हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहियो। अव्हां वॾड़नि जी शफ़क़त मुहबत यकीनन असां सां रहंदी त असांजे लाइ दुआउनि जे वारी हैसियत रखे थो। असांजो मोहतरम दोस्त प्रिंस फरमान अली असां सां हिन कचहरी लोक अदब कचहरी में गॾु आहे। लिखे थो त प्यारा साईं, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, आमीन। फरमान पीरज़ादा साईं, अव्हांजी वॾी महिरबानी, असां सां गॾु आहियो ऐं असांखे दुआउनि सां नवाज़ियो पिया। अल्लाह करीम अव्हांखे दुआउनि सां आबाद रखे। मीर हसन मीर मलिक ज़िले जैकबाबाद मां असांजो दोस्त असां सां गॾु आहे। काशिफ़ बोज़ार असां सां गॾु आहे। दोस्त कहिड़े शहर खां गॾु आहे, जेकॾहिं कमेंट में पंहिंजो पैगाम जे अंदरि मैसेज में नालो लिखंदो त मूंखे आसानी थींदी त कहिड़ो दोस्त किथां खां आहे। मीर हसन मीर मलिक जो चवणु आहे त साईं उस्ताद बहार अली बहार जो कोई शेर ॿुधायो त लाइक़ु थींदा ऐं अव्हां जूं अणॻणियूं इनायतूं मूं नाचीज़ खे यादि रखियो। लख थोरा साईं जा। दोस्त अव्हां गॾु हुजो ऐं असां अव्हांखे यादि न कयूं, इहो कीअं थो थी सघे। मीर हसन साईं, मां चाहींदुसि त जेकॾहिं फरमाइश बि अव्हां कई आहे त उस्ताद बहार साईं जो बैत बि अव्हां ई पैगाम में मोकिलियो, पंहिंजी पसंदि जो बैत, त जीअं असां सां जेके दोस्त गॾु आहिनि हिन कचहरी में उन्हनि दोस्तनि खे उहो पैगाम ॿुधाए सघूं। ज़हीर मलकाणी असां सां हिन लोक अदब कचहरी में गॾु आहे। सलाम आल पाकिस्तान। ही दोस्त ज़हीर असां सां दुबई खां गॾु आहे ऐं असांजी लोक अदब कचहरी खे ॿुधी रहियो आहे। मोहतरम हाशिम जागीराणी जा थोरा जेको दोस्त असांखे लोक अदब कचहरी में गॾु हुजण जो अहसासु ॾियारे रहियो आहे। ज़हीर मलकाणी दोस्त जो चवणु आहे त ही लोक रंग लोक अदब ॿुधी करे असांजी दिलि खे सुकून मिलंदो आहे। यकीनन दोस्त असुल रूहानी राग ई आहे जेको दिलि खे
ख़ुदा जो ज़िक्र यकीनन रूह खे राहत ॾींदड़ आहे, पर फितरी तौर ते इंसान खे जेके शयूं वणंदड़ आहिनि उहो बि को आलाप हो जेको बीबी हवा पंहिंजी लोलीअ में पंहिंजे बचड़नि खे ॾिनो हो। त उन आलाप सां इहो अंदर जो आवाज़ मुहबत मन खे मस्तु कंदड़ आहे। मां थोराइतो आहियां कामरान ख़ान अज़ीमी जो, जेके हिन कचहरी में असां सां गॾु आहिनि, गॾु हुजण जो अहसासु ॾियनि पिया। मोहतरम भाउ ज़ाकिर हुसैन भलाई असांजे प्रोग्राम खे पसंदि कनि पिया। निसार अली जूणे जो असांजी हिन कचहरी में गॾु आहे। दोस्तो, जीअं सवेर मोहतरम दोस्त अली मुराद चयो पए त अॼु सिंध जी तमामु नाले वारी कलाकार फौज़िया सूमरो जी वरसी आहे, त उन फौज़िया सूमरो जो कलाम त असां वटि मौजूदु न आहे, पर उन खे भेटा पेश करण जे लाइ फौज़िया सूमरो जे नाम मोहतरमा आबदा परवीन जो ही कलाम कयूं था। अवाम ॿुधो ऐं असां ॿुधो। अचो त आबदा परवीन जो कलाम गॾिजी ॿुधूं।
मोहतरमा जी आबदा परवीन जो आवाज़, शेख अयास जो कलाम यकीनन अवां सजणनि खे पसंदि आयो हूंदो। जहिड़ा पाननि पन तहिड़ियूं सालूं मथनि सायूं, अतरई अंबीर सी ताज़ा कयाऊं तन, मढ़ियाऊं मुश्क सी चोटा साण चंदन, सूंह रुपे सोन सी संदा कामिण कन, कयाई लाल लतीफ़ चए वॾा वे सवरन, मंझ मरकस मन त सोडे सी संग थियो। यकीनन असांजी लोक अदब कचहरी मां आहियां वहाँ जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मूंसां गॾु आहे ब्रॉडकास्टर ऑडियो ब्रॉडकास्टर मोहतरम मोहम्मद अज़हर लाशारी, जंहिंजी टेक्निकल सहूलतुनि ऐं सोशल मीडिया जे फेसबुक तां अवां असांजी ही लोक अदब कचहरी ॿुधी रहिया आहियो ऐं हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु हुजण जो एहसास बि असांखे ॾियारे रहिया आहियो। त यकीनन जेके दोस्त गॾु आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि गॾु हुजण जो एहसास ॾियारियो आहे। मोहतरम निसार अली जूणे जो प्रोग्राम खे पसंदि करे थो। मोहतरम ज़हीर मलकानी चवे थो बैकग्राउंड तमामु सुठो आहे भाईजान। यकीनन ही असांजी ॿोली, असांजी धरती, इन धरतीअ जा इहे लोक रंग ऐं उन लोक रंग जा इहे सिंधी साज़ लोक साज़ जेके आहिनि उहे यकीनन दिलि खे मन खे मोहींदड़ हूंदा आहिनि। मीर हसन मलिक चवे थो त साईं आउं ज़िले कश्मीर जो आहियां, उस्ताद सादिक अली मलिक जो शागिर्द। जी मीर हसन, अव्हां जी लोक शाइरी लोक रंग में ज़रूरु कंहिं वक़्तु शाया कंदासीं ऐं अव्हां जे उस्ताद मोहतरम सादिक अली मलिक जी बि शाइरी असांजे हिन प्रोग्राम में वक़्तन फ़वक़्तन मोकिलींदा रहो त जीअं उनखे बि शामिलु करे सघिजे। अब्दुल रशीद सूमरो असां सां गॾु आहे ऐं असांजे प्रोग्राम खे पसंदि करे थो, सदा सलामत हुजो, दुआऊं ॾिए थो। असांजो मोहतरम भाउ सागर जान चवे थो त बाबा साईं चवे पियो लतीफ़ जे मेले ते कचहरी थी हुई। भाऊ मुमताज़ सन्नासी सां गॾु चाचा अमीन सन्नासी असुल असांजे ॻोठ जो आहे। बाबा अव्हां लाइ प्यार ऐं दुआऊं ॾेई रहियो आहे। चवे पियो अदा आजिज़ सां कचहरी करायो। जी मिठा साईं, अहिड़ा कचहरी जा कोॾिया मुहबत जा मिठास रखंदड़ माण्हू जेकॾहिं पंहिंजे शफ़क़त जो अहसासु ॾियारींदे असां सां कचहरी कंदा त यकीनन असांखे उन्हनि मंझां न रुगो लोक अदब जूं लातियूं पर मुहबत जी मिठास जा मण उन्हनि खां हासिलु कंदासीं। के बुर्दी बलोच असांजे हिन प्रोग्राम में लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहे ऐं मुंहिंजो मोहतरम भाउ गुलज़ार लाशारी हिन प्रोग्राम खे ॿुधे पियो, गॾु आहे। माशा अल्लाह दा, अव्हां जी वॾी महिरबानी, गॾु हुजण जो अव्हां अहसासु ॾियारियो। असांजी हिन कचहरी में फ़क़ीर अख़्तर गोरचाणी ही ज़िले नवाबशाह मंझां असांजी हिन लोक अदब कचहरी में गॾु आहे। मां थोराइतो आहियां मोहतरम जमशेद ज़ोराणी जो, जेके गगर फाटक कराची खां असांजी हिन लोक अदब कचहरी जा ही लोक रंग ॿुधी रहिया आहिनि। अब्दुल रशीद सूमरो असांजे प्रोग्राम खे पसंदि करे थो ऐं तमामु सुहिणे प्रोग्राम हुजण जो एहसासु ॾियारे रहियो आहे। यकीनन ही असांजी कचहरी जा लोक रंग, जंहिं कचहरी जे लोक रंगनि में मोहतरम रईस फज़लुल्लाह लाशारी असां सां गॾु आहे। असां सां हिन कचहरी में ग़ुलाम अकबर शाहाणी गॾु आहे, कचहरी ॿुधे पियो ऐं चवे पियो ज़बरदस्त अदा। फैज़ मोहम्मद लाशारी जा थोराइता जेको असांखे सलाम चवे पियो, भाउ वालेकुम अस्सलाम। रईस फज़लुल्लाह लाशारी दुआऊं ॾिनियूं आहिनि। कोट लाशारी सेवण शरीफ़ खां असां सां हिन कचहरी में गॾु आहे। असांजो मोहतरम दोस्त
तमामु नाले वारो सियासी समाजी अॻवान ज़ाहिद अली बबर असांजी हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहे ऐं असांखे पसंदि करे पियो। दुबई खां मोहतरम दोस्त ज़हीर मलकानी पुछे पियो त हीउ प्रोग्राम अव्हांजो रोज़ानो थींदो आहे? दोस्त ईअं सम्झो त असांजी शुरूआति आहे ऐं इंशाअल्लाह अव्हां दोस्तनि जे बेहद इसरार ते कोशिशि कंदासीं वक़्तु ॾिबो ऐं लोक अदब लोक कचहरी जा नवां रंग खणी कोशिशि कंदासीं त अव्हांजी अहिड़ी मोहबत ई मोट रही त रोज़ानो अव्हां सां गॾु हुजूं, न तॾहिं वक़्तनि फ़वक़्तनि गॾिजी करे हिन लोक अदब कचहरी खे पाण मोहबत सां मल्हाईंदासीं। फैज़ मोहम्मद लाशारी असां सां गॾु आहे दादू शहर मंझां ऐं असांजे प्रोग्राम खे पसंदि करे पियो। लतीफ़ी शकील सुमरो चवे पियो बहितरीनु प्रोग्राम साईं, शाला आबाद हुजो दोस्त, तव्हांजी वॾी महिरबानी। मोहम्मद बख़्श असांजे प्रोग्राम खे पसंदि करे पियो। मोहम्मद बख़्श दादू मंझां असांजे हिन प्रोग्राम में जी दोस्त, असीं जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि कयूं था त उन लोक अदब जे हवाले सां हिन ॻाल्हि खे खोलण बि ज़रूरी थो सम्झां त असां वटि गुझारत जो रूप धारे वियल सिंध जी सकाफ़त तोड़े तहज़ीब सां लाॻापियल सिंध जो लिबास, ओॾकियूं ओसारियूं, छपरा, लांढियूं, मनह, मड, झूपड़ा, पेहा, कवाठी, सांदारा, नार, होरलो, टिभो, खारो, मारंग, गुंदियूं, लीड़ो, विञणो, गुगियूं, मट, माटोड़ा, दिला, घड़ा, दिलियूं, गॾूं, करमंडल, चौरी, वट्टा, वटियूं, कटोरा, कटोरियूं, तासरियूं, थालियूं, ढाकूं, पाट, पाटड़ो, तस, जमनी, जमन, टिफणी, ॾोई, चमटो, पुर्ण, कड़ाही, रोही, मुबरी, पावकी, उखरी, मुहरी, वेलण, छज, दबकी, पिंडी, चौथाई, पाटी, टोयो, कासो, साहिमी, खटूं, खटोला, पीढ़ा, संदलियूं, बुचकी, दाबड़ो, डूंगरी, संदूक, रलियूं, रिलका, पथरणियूं, खथियूं, टुबणियूं, ड्रगड़ी, फुल्का, तंजण, मोहरखी, मांधाणी, मंधियणो, चाॾी, दखी, चिल्म, हुको, चठ, ठहकण, गिटार, बुचकार, वंगार, बेगर, घाणा, चीचड़ा, दांगी, थोबी, कंढी, बुंभो ऐं अहिड़ा हज़ारे लफ़्ज़ आहिनि जिन में ॿोलीअ जी हुस्नाकी समायल आहे, तन ते बि लट चढ़ंदी पई वञे ऐं उहे ख़ूबसूरत लफ़्ज़ बि मोकिलाईंदा पिया वञनि। त जी दोस्तो, ॻाल्हि हली मोहबत जी ऐं असांजे मारवड़नि वटि, सिंध धणियुनि वटि जेके शयूं मौजूदु हुयूं उन्हनि मारवड़नि पंहिंजे शयुनि सां मोहबत कई आहे ऐं उन्हनि शयुनि सां चाह रखियो आहे। जॾहिं ॻाल्हि मारवड़नि जी हली आहे त उन्हनि मारवड़नि जे हवाले सां अॼु जीअं त सिंध जी तमामु वॾी कलाकार लोकगीत जी तमामु मशहूरु मरूफ़ नालो फौज़िया सुमरो जी वरसी आहे। अचो त मोहतरम दोस्त अली मुराद ऐं ॿियनि दोस्तनि जे हिन फरमाइश जो पूराओ कंदे अव्हांखे फौज़िया सुमरो जो हीउ गीत ॿुधायूं।
साथियड़ा मारुड़ा मिठड़ा मुहिंजा मारुड़ा सुहिड़ा मुहिंजा मारुड़ा जोगियड़ा मुहिंजा मारुड़ा लाहूती मुहिंजा अले अले मुहिंजा मारुड़ा अले अले मुहिंजा मारुड़ा जोगी आया मुन्ना सुञाता 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 घायल दिल के घायला अले अले मुंहिंजा मारुड़ा अले अले मुंहिंजा मारुड़ा मुंहिंजा साथियड़ा मुंहिंजा जोगियड़ा मुंहिंजा साथियड़ा मारुड़ा मिठड़ा मुहिंजा मारुड़ा सुहिड़ा मुहिंजा मारुड़ा जोगियड़ा मुहिंजा मारुड़ा लाहूती मुहिंजा अले अले मुंहिंजा मारुड़ा अले अले मुंहिंजा मारुड़ा केड़ू रतन को तिड़ियूं 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 काले दुल्हन ते पाए विया अले अले मुंहिंजा मारुड़ा अले अले मुंहिंजा साथियड़ा मुंहिंजा जोगियड़ा मुंहिंजा साथियड़ा मारुड़ा मिठड़ा मुहिंजा मारुड़ा सुहिड़ा मुहिंजा मारुड़ा जोगियड़ा मुहिंजा मारुड़ा लाहूती मुहिंजा अले अले मुंहिंजा मारुड़ा अले अले मुंहिंजा मारुड़ा अले मुंहिंजा मारवड़ा। अॼु फौज़िया सुमरो जी वरसी, उन सिलसिले में दोस्तनि जे उन फरमाइश खे असां पूरो कयो। लोक अदब कचहरी में मां सां गॾु आहियां ऐं यकीनन अवां जूं फरमाइशूं बि असां सां गॾु आहिनि। अवां जे फरमाइशुनि जो बि ज़रूरु पूराओ कंदासीं। दोस्तो, असां जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि था कयूं, जदीद इल्मी दुनिया जी धुबड़ में फाथल कुछ तरक्की पसंद अदीबन पारां सुगड़न खे दहकानी ऐं अणॼाण सॼे लोक अदब ते गंवारनि, बकरारनि ऐं रेढारनि जी अदब जी तुहमत मढ़े
मूर्गो लोक अदब खे ई अदब तस्लीम न करण जा हरबा हली रहिया आहिनि। पंहिंजे मों भुणका करण वारनि खे सुगड़नि जे लिखियल सिंगार बैत जी माना बि सम्झ में कान ईंदी आहे। हालांकि सुगड़ाइप जा गुफ़्ताके सवला न आहिनि। लोक अदब जी हिकु हिकु सिन्फ़ लाइ सुगड़नि पारां खून पसीनो हिकु करे अदबी ज़मीन खे रत मां रेज ॾियणो पवे थो त जीअं असांजो क़ौमी अदब सदाईं सुखियो ऐं सताबो रहे। जदीद जॾहिं असां निहारियूं था जदीद अदब वारी सोच ऐं फ़िक्र जे हामिन पाण सदाईं परॾेह खां आयल ग़ज़ल ऐं क़ते जे क़ैद में रही करे नसर खे बि आज़ादु नज़म सॼियो आहे। खेनि इहा ख़बर बि नाहे त शेर थींदो ई सालिम आहे जंहिंमें काफ़िया ऐं रदीफ़ जी पाबंदी लाज़मी आहे। साॻे वक़्तु कुझु जदीद अदब जे माहिर सॾाईंदड़नि सुगड़नि खे इन करे बि शाइर तस्लीम नाहे कयो त उन्हनि वटि बहर ऐं वज़न नाहे। पर दोस्तो, मां उन्हनि खे ॿुधाइणु घुरां थो त भिट धणीअ जे बैतनि में अव्हां जो ॿुधायल फ़ाइल मफ़ऊल वारो क़ानून त कोन्हे। पोइ उनखे बि शाइरनि जी सिफ़ मां ख़ारिज कयो, कढी छॾियो। छो त उहो आहे ई पंहिंजे रंग जो शाइर। संदसि ताल्लुक़ नसबी तरह सां अल्लाह जे आख़िरी रसूल हज़रत नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात सां आहे। पर मां त ईअं चवंदुसि त सचल हुजे या सामी, दलपत हुजे या रोहल, छा जा पद, छा जूं मात्राऊं, जज़्बे खे केरु रोके। अंदर जो आवाज़ निकिरंदो ऐं वधंदो वियो। जेकॾहिं पाण खे बहर वज़न जे क़ैद में क़ाबू कनि हा त एतिरो असरु शायदि न हुजे हा। लोक अदब कचहरी जंहिंमें पाण गॾु आहियूं ऐं लोक अदब कचहरी जो ई ख़ासि प्रोग्राम अव्हां जे लाइ सोशल मीडिया जे हिन फेसबुक जे थोरनि सां अव्हां ताईं पहुचायो पियो वञे, जंहिंमें ब्रॉडकास्टर साथी मूंसां गॾु आहे टेक्निकल सहूलतुनि में मोहम्मद अज़हर लाशारी। अव्हां दोस्तनि जो असां सां गॾु हुजणु मां थोराईंदो आहियां उन्हनि दोस्तनि जो जेके असांजे हिन कचहरी खे पसंदि कनि पिया, कचहरी खे लाइक कनि पिया ऐं पंहिंजूं फरमाइशूं कनि पिया। मोहतरम गुलज़ार लाशारी जो चवणु आहे त मुमताज़ लाशारी जो कलाम ॿुधायो जी बा कोशिशि कयूं पिया त असां मुमताज़ लाशारी जो कलाम अव्हां खे ॿुधाए सघूं। दोस्त आहे असांजो हिज़बुल्ला सोढर, सलाम चवे थो। दोस्त वालेकुम अस्सलाम। असांजो मोहतरम दोस्त ज़हीर मलकाणी दुबई मंझां असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधी करे ऐं अहसासु ॾियारे रहियो आहे त असां हींअर परदेस में न पर हिन प्रोग्राम ॿुधण खां बाद इहो महसूसु करे रहिया आहियूं ॼण पंहिंजी सिंध में वेठा आहियूं। जीअदा हाइफ़ तनी खे होए वतन जन विसारियो ऐं वतन जी हुब्बुल वतन मिनल ईमान, ईमान जो हिसो आहे। ऐं पंहिंजे देश जूं यादूं, देश धरतीअ जा वण, धरतीअ जा गुल ॿूटा, धरतीअ जा माण्हू, धरतीअ जो जेको बि कल्चर आहे उहो वणंदड़ हूंदो आहे। ऐं परदेस में पहुचण खां पोइ ई पंहिंजे धरतीअ जा सभु रंग, सभु कुर्बतूं, सभु मुहबतूं यादि अचणु लॻंदियूं आहिनि। रियाज़ हुसैन लाशारी असां सां हिन कचहरी में गॾु आहे। सरफराज़ अली पंवर सिंधी असांजे हिन प्रोग्राम खे लाइक करे थो, पसंदि करे थो। मां थोराईंदो आहियां मोहतरम सहाफ़ी चाचे हाकिम चांडीअ जो जेके असांजे प्रोग्राम खे पसंदि कनि पिया। सरफराज़ अली पंवर सलाम चवे थो। दोस्त वालेकुम अस्सलाम। ऐं मोहतरम हाकिम चांडीअ जे तरफ़ां सॼी कचहरी खे सलाम, वालेकुम अस्सलाम। त दोस्तो, यकीनन दोस्तनि जी फरमाइश, दोस्तनि जो इसरार, दोस्तनि जी चाहत असां सां गॾु आहे त असां खे मोहतरम गुलज़ार लाशारी जी फरमाइश ते अचो
तव्हांखे सिंध जे तमामु नाले वारे कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी जो ही ॿोल ॿुधायूं। मेरा दिया हले जे किसारा दिया हले जे मेरा दिया हले जे किसारा दिया। मुमताज़ लाशारी जो तमामु बहितरीन अमर आवाज़ अवां ॿुधो ऐं अवां असां सां गॾु गॾु असांजो मोहतरम दोस्त तमामु सिंध जो नाले वारो दीनी स्कॉलर मोहतरम मौली मोहम्मद आशिक़ लुंड
सलाम चवे थो दोस्त। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अवांजी फरमाइश आहे त सिंध जे नाले वारे मौलूदाई जानन फ़कीर हाजी अब्दुल हक जो आवाज़ सॼी कचहरी खे ॿुधायो। जी दोस्त, यकीनन इहे मौलूद बि असांजे लोक अदब जो हिसो आहिनि ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मौलूद लोक अदब जी उहा सिन्फ़ आहे जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां वटि सिंध में मुरवज आहे। ऐं उन मौलूद जी गायकी जा ॻाइण जा आलाप अंदाज़ मुनफ़रिद मुख़्तलिफ़ आहिनि ऐं यकीनन उन्हनि मौलूदनि जे मुहबत मानायतनि शख़्सियतुनि पंहिंजो पाण मल्हायो आहे। जीअं त हींअर असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ वञी रहियो आहे ऐं ईंदड़ प्रोग्राम में साईं मोहम्मद आशिक़ लुंड साहिबु अव्हांजी फरमाइश जो ज़रूरु पूराओ कबो ऐं असां कोशिशि कंदासीं त हर प्रोग्राम ईंदड़ प्रोग्राम खां पोइ मौज़ू वार हुजे ऐं निज मौलूद ते जेको प्रोग्राम कबो उन में सभिनी मौलूदाइनि खे शामिलु कयूं ऐं उन सां गॾोगॾु मौलूद आहे छा, सिंध में कॾहिं उसरियो, मौलूद जो पहिरियों सिंधी शाइर केरु हो ऐं हिन वक़्तु उहो मौलूद किथे पहुतो आहे। यकीनन अव्हां जहिड़ा दोस्त रहनुमाई कंदा रहंदा त असां उन प्रोग्राम खे अॻिते वधाए सघंदासीं। फैज़ मोहम्मद लाशारी प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं सभिनि खे दोस्तनि खे सलाम चया आहिनि। सजणो, असां जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि कयूं था त लोक अदब जे लातिन सां वाॻियल ॾात धणी सुगड़नि जी लाखीणी ऐं मन मोहिणी ॿोलीअ में सलीस ऐं सादा मिठा ऐं मलूक गुफ़्ता हूंदा आहिनि। हुननि जा निमाणा सुख हुन बेअकुलमंदीअ सां भरियल थियनि था। सपूरनि सुगड़नि जी फ़नी उॾाम बि आला दर्जे जी आहे। गुझारत जे गहीरनि ॾाढो गुझारत त झल ई कान ॾिए, आई ऐं वई ॾोर खे ॾोरनि छाजो, आयो ऐं वियो। कामिल ज़हन ऐं यगाना ख़याल जे माहिरनि वटि पहाका बि तमामु पुख़्ता हूंदा आहिनि जिनखे ॿोलीअ जो मग़ज़ चयो वञे थो। जेखणी सोचिजे थो त सिंधी ॿोलीअ जो इल्मु हक़ीक़त में आहे उन्हनि वटि जन पंहिंजनि सीननि में ॿोलीअ खे तॾहिं खां सांढियो आहे जॾहिं खां अञा ताईं सिंधी ॿोली काग़ज़ ऐं कलम जे विच ते हुई। ॿोलीअ जी सूर तख़्ती बि न हुई, तॾहिं बि ही सुघड़ हुआ जन जा नकुल नज़ीर बादशाहनि जे दरबारुनि में तमामु वॾी ख़ुशि असलूबी सां पेश कबा हा, जन में फ़हम ऐं फ़ज़ीलत जी जोत जरकंदी हुई। त सजणो, अॼोकी असांजी हिन लोक अदब कचहरी जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त नाज़र मझारां निकिरी जॾ पिरी करे थो पंधु, भूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद, उभियूं घणे अदब सीं वठी हूरूं हैरत हंधि, मूंखे साईंअ जो सौगंध जीअं साजन सभिनी सुहिणो। इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं ब्रॉडकास्टर मोहम्मद अज़हर लाशारी खे इजाज़त ॾींदा हिन सोशल मीडिया जे फेसबुक लाइव ऑडियो प्रोडक्शन जे हवाले सां लोक अदब कचहरी पेश कई वई। हाणे अचो त आख़िर में वेंदे वेंदे अव्हांखे सिंध जे अमर आवाज़ सरमद सिंधी जे आवाज़ में अव्हांखे ही कलाम ॿुधायूं। वरी हयाती हूंदी त इंशाअल्लाह गॾिबासीं ईंदड़ प्रोग्राम ताईं। अल्लाह वाही। सजण मिलंदा सजणे नवां थींदा नी, विछोड़े ॾाढी हंभली रही रहंदा।